नाज़रीन कराची में वाक़िया कंदासीं। कराची की मॉडल ट्रायल कोर्ट शादी का इनकार करने ते नारी के तेज़ाब हारे साणींदड़ पुलिस एहलकार खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस एहलकार ज़ीशान पंहिंजे दोस्त आगा सुराब सां गॾिजी बाज़ार खां घर वेंदड़ नारी राहिला ख़ासकेली खे तेज़ाब हारे ज़ख़्मी कयो हो। अदालत अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार ज़ीशान खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। कराची की मॉडल ट्रायल कोर्ट शादी का इनकार करने ते नारी के तेज़ाब हारे साणींदड़ पुलिस एहलकार के उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस एहलकार ज़ीशान पंहिंजे दोस्त आगा सोहराब सां गॾिजी बाज़ार खां घर वेंदड़ नारी राहिला ख़ासकेली खे तेज़ाब हारे ज़ख़्मी कयो हो। अदालत अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार ज़ीशान खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। कराची में खबर आवाज़ शेयर कई पिया। कराची की मॉडल ट्रायल कोर्ट शादी का इनकार करने ते नारी के तेज़ाब हारे साणींदड़ पुलिस एहलकार के उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस एहलकार ज़ीशान पंहिंजे दोस्त आगा सुराब सां गॾु बाज़ार खां घर वेंदड़ नारी राहिला ख़ासकेली खे तेज़ाब हारे ज़ख़्मी कयो। अदालत अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार ज़ीशान खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी का। जी अब्दुल्ला, आगाह कजो। बिल्कुल शादी न करने ते नींगरी राहिला रहीम ते तेज़ाब वारे मुंह सारण वारो मामलो अॼु कराची मॉडल ट्रायल कोर्ट ओभर में केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। जंहिं अदालत जवाबदार पुलिस एहलकार ज़ीशान खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जंहिं राहिला रहीम ख़ासकेली ते जेको पेट्रोल हारियो हुयो उन सां गॾु अदालत जवाबदार ज़ीशान ते 10 लाख रुपया दंड पिणु जेको लागू करे छॾियो आहे। जंहिं त अदालत ॿिए जवाबदार आगा सोराब खे बरी करे छॾियो आहे। उन खां अॻु में इहो मां उल्लेख कंदो आहियां त जेको वकील सलाउद्दीन पवर ॿुधायो त 2015 में जवाबदार पुलिस एहलकार ज़ीशान पंहिंजे दोस्त आगा सोराब ख़ान सां गॾिजी बाज़ार खां ईंदड़ जेके घर वेंदड़ नींगरी राहिला ख़ासकेली हुन ते तेज़ाब हारियो हुयो। नींगरी सां गॾु पंहिंजो भाटियो हुयो जेको अली ॿुधाए पियो जंहिं पिणु जेको आहे तेज़ाब हारियो हुयो। उन खां पोइ नींगरी जो ख़ूबसूरत चेहरो बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी वियो। जॾहिं त मुबीना थाणे जी हद में पुलिस एहलकार ज़ीशान अहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजो अॼु फ़ैसिलो ॿुधाईंदे अदालत जेको ज़ीशान खे 10 साल उम्र कैद सज़ा ऐं 10 लाख रुपया दंड मड़े छॾियो आहे। जी मेहरबानी अब्दुल्ला, आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, वाक़िया आगाह कई पिया। कराची की मॉडल ट्रायल कोर्ट शादी का इनकार करने ते नारी के तेज़ाब हारे साणींदड़ पुलिस एहलकार खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस एहलकार ज़ीशान पंहिंजे दोस्त आगा सुराब सां गॾिजी बाज़ार खां घर वेंदड़ नारी राहिला ख़ासकेली खे तेज़ाब हारे ज़ख़्मी कयो हो। अदालत अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार ज़ीशान खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे।